अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 12 जनवरी वेनसडे 11:15 थिया आहिनि ऐं मां थोरो देरि सां थी शुरू कयां व्लॉग। अॼु ज़हरा कोन आई आहे ऐं मां हुनजो पहिरीं त इंतज़ारु कंदी रहियमि, पोइ सोचियमि त जॾहिं खीर वारो थी वञे पोइ थी उथां। सो खीर वारो थी वियो, खीर कढ़ण लाइ रखी आई आहियां। ऐं सफ़ाई त ज़ाहिर बिल्कुलु न कंदमि, हिकु ॾींहं में असांखे एॾो फ़र्क़ु बि नथो पए घर खे। थाम मूंखे पाण खे धोइणा आहिनि, सो ॾिसां थी किचन जो हाल कहिड़ो आहे। ऐं हिते मूंखे ॿाहिरि इन करे निकिरी आयमि जो हिते कुझु त थोरी देरि पहिरियों उस हुई ऐं कुझु भेणनि सां डिफरेंट माण्हुनि सां कॉल्स करणी हुयूं, उहे कयमि त उन उस में बि उहो फ़ाइदो वरितमि। सो हाणे उस बि हली वई आहे, मां बि हली थी वञा अंदरि था हलो। थांव पिया आहिनि हिते, खीर आहे उहो कढ़ण लाइ रखियो अथमि, खीर कढ़े थो पियो ऐं थेली ठाहींदमि गंद जी, छो त मूं वटि डस्टबिन न हूंदो आहे किचन जे लाइ। असुलु न रखंदी आहियां मां किचन जे लाइ, मां गंद जी थैली रखंदी आहियां, रोज़ु रोज़ु उछले छॾींदा आहियूं। ऐं असां वटि जेका बि रदी कागज़ थींदा आहिनि या असां वटि जेके बि कटिंग्स थींदियूं आहिनि मुंहिंजूं सिलाई मां, उहे पोइ असां जमा करे रखंदा आहियूं। उहो असां हुन थैली जे तरे में विझंदा आहियूं त जीअं कुझु पाणी वाणी हुन मां लीक न थिए। सो मूंखे डस्टबिन धोईंदे मूंखे वॾो अज़ाबु लॻंदो आहे, धोईंदो केरु? त रोज़ु रोज़ु उहो साफ़ु थी वेंदो आहे गंद। ऐं कॾहिं इतफ़ाक़नि जेकॾहिं थोरो घणो उन थैलीअ मां लीक बि थी वञे त पोइ मां त प्रॉपरली पोचो हणाए फिनाइल सां साफ़ु कराए छॾींदी आहियां, जान छुटी। सो हाणे कचिरे जी थैली ठाहींदमि, खीर कढ़ी वियो, कमु हलंदो सिलसिलो जारी। 11 थी विया, 11:15 थी विया आहिनि ऐं अञा ताईं उहा न आई आहे, त हाणे हिन महिल खां पोइ न ईंदी त पहिरीं त मां सोचां थी थांव ई धोई छॾियां। जीअं ई मां 11:15 बजे थांव धोइणु बीठमि तीअं ई लाइट हली वई ख़ैर सां ऐं थांव धोता। उनखां पोइ हिन देगिड़े जे ढक खे चमकायो, उहो धोई बि वेंदी आहे त अलाए छो धोतल न लॻंदो आहे। ऐं तओ साफ़ु कयमि मां, तओ एॾो थुल्हो थी वियो, हीअ रोज़ु मले वेंदी आहे ज़हरा, पर एॾो सुठो साफ़ु न थींदो आहे। सो हिन टॉर्च जी लाइट में जेतिरो बि मूंखां साफ़ु थी सघियो आहे, काफ़ी माना बिल्कुलु मां हिनखे सन्हो करे छॾियो आहे। हिकिड़ो वरी ॿियो बि हिनखे मां ॾींदमि। ऐं मां चाहे पंहिंजी नज़रदारीअ में मथां हिन जे सिर ते बीही बि कमु कराईंदी आहियां न, तॾहिं बि हुन में अलाए छो सफ़ाई नज़र न ईंदी आहे, अलाए त मुंहिंजो वहम आहे। ऐं मां जॾहिं पाण कंदी आहियां त मूंखे लॻंदो आहे त अॼु ॾाढो सुठो थो लॻे। सो पूरा 50 मिनट्स न, हा पूरा 50 मिनट्स मां हिते किचन में कमु कंदी रही आहियां। हाणे साहु पटींदमि। मुनो हिकु थियो ऐं मां ॿाहिरि निकिरी आई आहियां, अञा ताईं लाइट न आई आहे। ऐं कल्ह ॾिठमि हितां हेठि बिलो वेठो हो, हितां यकीन कयो हिन ते जंप खाधी, उनखां पोइ हिन में जंप ॾिनई, हिकिड़ो पेर हिते रखियईं ऐं पोइ मथे चढ़ी वियो। सो हिन महिल त मां हिते बीठी आहियां ऐं दिलि थी चाहे त मां कुझु अहिड़ो कयां जो हिन जो रस्तो हितां रोकियां। पहिरियों जॾहिं ही ईंदो हुयो इहो या ॿियूं ॿिलियूं हिते जंप खाईंदियूं, हिते मां हीअ काठियूं रखी छॾियूं न, हीअ काठी आहे, हीअ आहे, हे मुंहिंजे ॿाहिरि वारे प्लांट जी मां छांटी कराई, हे मुंहिंजी निम जी काठी आहे, इहे सभु मां हिते रखी छॾियूं त जीअं हितां ॿिलियूं जेके जंप खाइण जी हिते जाइ न हुजे। त हाणे हितां अचणु वञणु उन्हनि जो घटिजी वियो आहे, त सोचां थी त हिन पासे बि कुझु अहिड़ो कयां, का काठी रखां मथे ऐं हिन साइड ते कुझु कमु कयां, छो त लाइट जो बंदि आहे। त अंदरि मुंहिंजो अॼु हूअं प्लान हुयो त मां पंहिंजी रिलीअ ते कमु कंदमि, सो उहो त कमु थी नथो सघे। ऐं हितां ॿाहिरीं क्यारी तव्हांखे नज़र ईंदी हूंदी, मुंहिंजा मशरूम्स हिकिड़ो अञा ताईं न हयो अथमि, तो वॾो कोको या किली वठी अचां त हणां, त सोचां थी हिते कुझु कमु कयां। यकीन कयो ड्रिजां बि अची, त मां एॾी महिनत कंदमि ऐं मुशक़त कंदमि, टंग जी हिते मथे कुझु हणंदमि ऐं बिलो जेको आहे ॾाढो दौस आहे, छा कयां। सो प्लीज़ माइंड न कजो, मुंहिंजो जॾहिं ध्यानु थो थिए मां बेवस थी वञा सफ़ा। सो कोशिशि कंदमि त हिन खे अॼु मां बंदि कयां, हिन साइड खे मथां ग्रिल में कुझु काठियूं फासाए छॾियां। हे वापसि मां सेट करे छॾियूं सभई, जेके पहिरियों वारी किरियल हुई, पोइ वारी ऐं हाणे वारी, ऐं हुनखे हटाए बिल्कुलु पोयां कयो अथमि। ऐं हुनखां अलावा मथे मां हीअ निम वारी जेका मूं वटि काठी, इहा मां हिन में विझी छॾी आहे। ऐं हाणे मुंहिंजो इरादो आहे त ॿाहिरां मां ट्रिमिंग कराईंदमि प्लांट्स जी, त जेके बि काठियूं थींदियूं उन्हनि जा पन छाणाए उहो मां पाण वटि रखंदमि। हिन जा त कुदरती तरह झड़ी विया आहिनि, सॼो गंजो थी वियो आहे। सो इहे मूंखे काठियूं वरी कमु ईंदियूं इनशाला, हिते मां रखाईंदमि। ॿियो त हे पाम जेको आहे हे सड़ी वियो आहे, हे खोखलो आहे, सोचां थी त कंहिंखे सॾे इहो त कढायां त स्पेस बचे। ऐं हिन जी पाड़ में ही ॿियो वारो खुटल आहे, इहो त माशाल्लाह आहे, इहो हलंदो। सो हाणे मां हितां कुझु कचिरो बि कढंदमि
हे मुंहिंजो अञा ताईं लॻल आहे, सड़ियो कोन्हे फन जेको आहे। तो भउ थींदो आहे मूंखे इन्हनि में हथु विझंदे, त पोइ मां कचिरे कढण जे लाइ ई पंहिंजा नंढा नंढा टूल्स जेके आहिनि यूज़ कंदी आहियां। ऐं उन खां अलावा हे त गंद कढी ढेर कंदमि ऐं पोइ जमा कंदमि हिकिड़े हंधि, हिकु बि थियण वारो आहे। ऐं अॼु मूंखे जेको आहे मानी न आहे पचाइणी, छो त ॿोड़ पियो आहे इलाही सारो। ज़हरा जे लाइ बि जेको रखियो त उहो बि ईअं जो ईअं पियो आहे, पाण ई खाई छॾींदासीं। सो रुॻो मंझंदि जो मूंखे फ्रेश मानी पचाइणी पवंदी। हीअ हिन कुंडीअ में जेको हयो हुअमि उहो सड़ी वियो प्लांट, त हिन में हाणे कुझु ॿियो हणंदमि। सो हिननि जी हुते कुझु देरि मां सफ़ाई कंदी रहंदमि, हिन मां गंद कढंदी रहंदमि। ऐं पोइ फाइनली हे गंद बि जेको आहे सॼो वाइपर सां खणणो आहे मूंखे। उन खां सवाइ ॿियो इहो करिणो आहे मूंखे, त हीअ जेके मुंहिंजा 2 मैक्रामे जा पुराणा टंगियल आहिनि, इहे खोलींदमि ऐं हिननि मां मोती ऐं रिंग्स कढंदमि। ऐं पोइ हुननि खे वरी ॿीहर कंहिं महिल मां ठाहींदमि। ऐं हीअ बि मां सोचां थी त हाणे मां दॿो जेको आहे न हितां लाहियां ऐं उछलाए छॾियां, बसि हे प्लांट जेको आहे कंहिं ॿी जाइ ते रखां। ॾिसां थी त हिन जो मां छा थी कयां, कुझु न कुझु त करिणो ई आहे मूंखे। सो फ़िलहालु त मां हितां कढंदमि कचिरो। हेतिरो कचिरो कढियो आहे, अञा बि हूंदो घणो ई, पर जेको मूंखां निकिरी सघियो, छो त मां थकिजी पियमि इहो करे करे, त इहो कढियो आहे। ऐं हीअ 2 जेके हिन मैक्रामे जा प्लांट होल्डर्स हिते लाहे रखिया आहिनि, हिननि खे पोइ चेक कंदमि त इन्हनि खे अञा हलायां या इन्हनि खे ख़तमु कयां। मूंखे लॻे थो इहे अञा हलंदा, सिर्फ़ु मेरा थी विया आहिनि। सो मुंहिंजो ख़्यालु आहे इन्हनि खे धोआं थी, पोइ चेक थी कयां धोई करे त छा सूरत हाल आहे। त इहो थियो हाल अहिवाल। ऐं हाणे मां सफ़ा थकिजी चुकी आहियां, त हाणे हलंदासीं अंदरि। 1:15 थियो आहे, बुख लॻी आहे इलाही। ऐं हीउ ॿोड़ पियो आहे कल्ह वारो, त असांजो इहो इरादो हो त मंझंदि जो असां बि खाईंदासीं ऐं ज़हरा खे बि ॾींदासीं, त उहा त आई कोन। ऐं हीअ मानी मां सुबुह ज़हरा जी पचाई, ॾिसो नसीब आहे, दाणे दाणे ते खाइण वारे जो नालो आहे। सो फ़िलहालु मां हितां थोरो ॿोड़ गरम करे मां त मानी खाई थी छॾियां, ऐं पोइ जॾहिं सुराणी ईंदी त उनखे सिर्फ़ु पचाए ॾींदमि ताज़ी मानी। उहा 2 बजे खां उअं ई पोइ ईंदी आहे, त हुनजे अचण में अञा कलाकु खनि आहे। सो हाणे मानी गरम कंदमि, ॿोड़ गरम कंदमि ऐं लंच कंदमि। 3 थियण वारा आहिनि ऐं मां मानी खाधी, कुझु देरि एम्ब्रॉयडरी कई, नमाज़ पढ़ी, ऐं हाणे मां पंहिंजो फेसबुक जो लाइव प्रोग्राम जी तयारी थी कयां। हीअ बॉटल्स आहिनि, तव्हां हिननि जी शिकिलियूं ॾिसी वठो। पहिरियों कई डिफरेंट साइज़, डिफरेंट कंपनियुनि जूं, मुख़्तलिफ़ प्रोडक्ट्स जूं। सो इन्हनि जी मां ठाहींदमि लाइव डेकोरेशन जी वीडियो, ऐं लाज़मी तव्हां सां पोइ पिक्चर शेयर कयां थी जीअं मुंहिंजो लाइव ख़तमु थींदो। हमेशह रोज़ानो तव्हां सां शेयर कंदी आहियां, अॼु बि कंदमि इनशाअल्लाह। सो हाणे मां पंहिंजे लाइव प्रोग्राम जी तयारी कयां। 3 जी अज़ान अची वई आहे। 3 बजे खां 4 बजे ताईं मां हीअ पेंट कयमि लाइव वीडियो में। हीअ हिन ते ऑरेंजिस आहिनि, हिन ते चेरीज़ आहिनि, ऐं हिन ते आहिनि स्ट्रॉबेरीज़। ऐं अधु कलाकु रेस्ट करे आयमि। हाणे नमाज़ पढ़ंदमि, उन खां पोइ वॉक ते वेंदमि, वापसीअ ते मिलंदासीं। कुझु न कुझु ज़रूरु इनशाअल्लाह अञा करिणो आहे कमु। ऐं मंझंदि जो भर्त पई भरियां वेही, त हिनखे बि मां काफ़ी सारो कुझु अॻियां भरे वई हुअमि, पन कंप्लीट कयमि ऐं हीअ बेल स्टार्ट कई। यानी टुक टुक करे टाको टाको लॻी मिड़ई कॾहिं न कॾहिं पूरो थी वेंदो। सो हाणे नमाज़ पढ़ी वॉक करे अचां। मां असांजी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं सुराण नमाज़ पढ़े थी पई, बसि उहा बि पढ़ी वई हूंदी। हिते चिकन रखियो अथई बॉइल थियल, ऐं हीअ पचाईंदी अॼु पास्ता मैक्रोनी। सो मूंखे इन कबीले जी काई शइ न वणंदी आहे, न मैक्रोनी, न पास्ता, न नूडल्स, न छा छा हूंदा आहिनि, जेके जेके अला भला हूंदा आहिनि, मूंखे कुझु न वणंदो। मां असुल छा थी पई ज़िंदगीअ में, ईअं कॾहिं न खाईंदमि। सो हिन जी तयारी हले थी हिते, कोई पेस्ट बि ठाहे रखियो अथई कुझु, बहरहाल। ऐं मां अलाए छा खाईंदमि ख़बर न आहे, छो त मां इहो त न खाईंदमि कंहिं बि सूरत में। हा, हिते पिया आहिनि बन ऐं कबाब ठहियल पिया आहिनि माशाल्लाह सां। सो मां कबाब ठाहे खाईंदमि, पचाए ऐं बर्गर ठाहे खाईंदमि। हाणे थोरी गपशप कयूं। सीअ जी हीअ सूरत हाल आहे जेका तव्हांखे नज़र थी अचे। मां इन ई हुलीअ में वेंदी आहियां ॿाहिरि वॉक करणु, उनजे बावजूदि यकीन कयो त सफ़ा हीअं फ्रीज़ थी वेंदी आहियां, एॾी थधि हूंदी आहे। हाणे त हवा बि कोन्हे, पोइ बि जेको आहे सीउ, हिकिड़ो सुको सीउ, ख़ामोश सीउ, ॾाढो सीउ आहे। सो बहरहाल हाणे राति जी मानी में ख़बर न आहे, सोचां थी बर्गर ठाहे खाईंदमि, पर हक़ीक़त इहा आहे त मूंखे बर्गर, पिज़्ज़ा ऐं इहे बि शयूं न वणंदियूं आहिनि। हा, देसी बन कबाब पोइ बि क़ाबिले बर्दाश्त हूंदो आहे, ऐं या जेको मां पंहिंजो ठाहींदमि पाण बर्गर क्रिएट कंदमि उहो वरी बि क़ाबिले बर्दाश्त हूंदो, छो त हुन में देसी टेस्ट हूंदो।
पंहिंजे घर जो टेस्ट हूंदो। ऐं बहरहाल सुराण तजुर्बा कंदी रहंदी आहे, मुंहिंजे तरफ़ां फुल इजाज़त आहे, जेको वणेसि पचाए, जेको वणेसि खाए, काई पाबंदी न आहे हमेशह खां। सवाइ हुनजो जेको मां तव्हां सां हिकिड़ो दफ़ो ॻाल्हि कई त नंढे हूंदे हिन जे सॼे फेस ते बाहि लॻी वई, अलाह बचायोसि। सो उहा ॿाराणी उमिरि हुई हुनजी। बाक़ी हाणे उहो छा बि करे, पोइ जॾहिं सुराण कुझु तजुर्बा कंदी आहे उन ॾींहुं मूंखे पंहिंजो ॿियो को बंदोबस्तु करिणो हूंदो आहे। ऐं कल्ह पचाई अरबियन हरीसा, उहो सिर्फ़ु मां टेस्ट कयो, पर वाह जो टेस्टी हुयो, हलीम जो भाउ भेण पियो लॻे सफ़ा। ऐं मां उहो सुराण खे चवां पई त हिन में जेकॾहिं थोरा तरियल बसर विझूं त बिल्कुलु सेम टेस्ट ॾींदो। पर ख़ैर, सो इहो त हाल वाल आहे, हलंदो रहंदो कमु। अॼु जो ॾिसो प्लान हुयो मुंहिंजो त मां रिलीअ जा इहे ब्लॉग्स ॻंढींदमि, कम अज़ कम सेंटर पूरो कंदमि, पर बॉर्डर लॻनि न लॻनि, पर इंसानु कुझु सोचींदो आहे थींदो कुझु आहे। सो मां ॿियो घणो ई कुझु करे वरितमि। ऐं अॼु मुंहिंजे प्लांट्स जे फेवर में लाइट बंदि थी वई 2 कलाक, त मां घणो टाइम जेको आहे ॿाहिरि गुज़ारियो ऐं कुझु कम बि कयमि। ऐं मैक्रामे जा जेके होल्डर्स हुया, प्लांट होल्डर्स, उहे जॾहिं मां भिॼाया ऐं धोतमि त सॼा मुंहिंजे हथ में हीअं दाग़ दाग़ थी विया। सो फ़िलहालु त टब में विझी रखिया अथमि, छो त मोती ऐं रिंग्स इन्हनि मां कढंदमि। उहे ॿई शयूं ॾाढी यूज़फुल आहिनि, मोती त बार बार यूज़ थींदा आहिनि। ऐं इहो कमु सुभाणे ई कंदमि इनशाअल्लाह, छो त फ़िलहालु आलो हुयो त मां हुन में हथु न पई विझां। मां वॉशरूम में उनखे ईअं थोरो इन तरीक़े सां रखी आई आहियां जो जीअं हुननि जो पाणी ॻड़ी वञे। सो कमनि जो सिलसिलो हलंदो रहंदो। ऐं अॼु में बि माशाल्लाह काफ़ी सुठो ॾींहुं गुज़रियो। अॼु इहे बॉटल्स मां पेंट कयूं त इहे कोई मां सम्झां थी कोई 22 साल खनि पहिरियों, 20-22 साल पहिरियों मां पेंट कयूं, सेम अहिड़ियूं। पर उन्हनि जो कोई फ़ोटो वोटो बि कोन्हे मां वटि, ऐं कोई रिकॉर्ड न आहे, छो त न उन महिल फ़ोन जो ज़मानो हो, मोबाइल फ़ोन जो न। असां अहिड़ियूं कोई वीडियोज़ भरींदा हुआसीं, न फ़ोटो कढंदा हुआसीं। पोइ बि मूंखे फ़ोटोग्राफीअ जो इलाही शौक़ु हूंदो। असांजे कैमरा में हर वक़्तु रोल पियो हूंदो हो त जीअं हर लम्हे खे असां कैप्चर कयूं। ऐं ईअं घणो कुझु असांजो रिकॉर्ड बि ठहियलु आहे, पर घणो कुझु नाहे बि। जीअं अॼुकल्ह सहूलियत आहे ईअं नाहे। सो बहरहाल मां एतिरी ख़ुशि थी आहियां जंहिंजी हद नाहे इहे बॉटल्स पेंट करे। ऐं इहो मुंहिंजो पंहिंजो ओन बिल्कुलु मुंहिंजो आइडिया हुयो, मुंहिंजी पंहिंजी क्रिएशन हुई। त अॼु उहा मां फाइनली सेखारी। इनशाला इहे बि जल्दी मां शयूं जेके आहिनि अपलोड करे छॾींदमि। कुझु कयूं आहिनि, रोज़ानो शेयर कंदी थी रहां। त मां न चाहींदमि त मुंहिंजा व्यूअर्स यूट्यूब वारा रहिजी वञनि। के त यूट्यूब वारा बि उते ॾिसनि था मुंहिंजे फेसबुक पेज ते, पर पोइ बि मां ॿिन्ही पासे शेयर कंदमि त जीअं कंहिंखां बि रहिजी न, जंहिंखे शौक़ु हुजे उहो घटि में घटि ॾिसी सघे। सो इहे ॻाल्हियूं आहिनि। ऐं हाणे बुख बि लॻे थी, थकिजी पई आहियां। अॼु अलाए छो मां ॾाढो सीउ एॾो आहे एॾो आहे एॾो आहे जंहिंजी का इंतिहा न आहे, हद खां वधीक। सो सोचां थी त ऐं काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, कपिड़ा बि न धोता आहिनि। सुभाणे सॼो वक़्तु हीटर ॿारींदमि, जेतिरी देरि कपिड़ा धोईंदमि। ऐं जीअं मां मतिलबु इहो आहे त पाण खे फुल टाइम थधि खां बचाए सघां, ऐं कोशिशि कंदमि त सुभाणे कुझु कपिड़ा धोपी वञनि। सो बहरहाल ज़िंदगी रवां दवां अल्हम्दुलिल्लाह। अलाह सलामत रखे, सिहत खे, हथनि पेरनि खे, नूर खे, त बसि सभु कुझु थींदो रहंदो। सो तव्हां सभिनीनि जे लाइ खोड़ सारियूं दुआऊं आहिनि, खोड़ सारो प्यार। ख़ुशि हुजो, सलामत हुजो, आबाद हुजो। इनशाला ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।